उहो रिश्तो, उहो प्यारो रिश्तो, उहो ख़ूबसूरत रिश्तो जेको माउ पीउ जो औलाद सां आहे, औलाद जो माउ पीउ सां आहे। ऐं किथे लिखण वारे इहो बि लिखियो आहे त दुनिया जो जेको प्योरेस्ट रिश्तो आहे उहो इहो ई आहे जेका माउ जी पीउ जी पंहिंजी औलाद सां मुहबत आहे। दुनिया जी प्योरेस्ट जेका मुहबत आहे उहा ई आहे। अॼु पंहिंजी ट्रांसमिशन ज़रिए दीन इस्लाम जा उहे तमामु हुकुम तव्हां सभिनी साम्हूं पेश करणु चाहियां थी, पाण उन्हनि खे सम्झणु चाहियां थी जेके वालिदैन जे लाइ कया विया आहिनि, जेके औलाद जे लाइ कया विया आहिनि। वालिदैन जो दर्जो बेशक त बुलंद आहे, बेशक त बुलंद आहे, ऐं इन ॻाल्हि जी गवाही क़ुरान पाक ॾेई रहियो आहे। क़ुरान पाक जी हिकु आयत जो मफ़हूम कुझु इन तरीक़े सां आहे त अगरि तव्हांजे वालिदैन मां ॿई या उन्हनि मां को हिकु तव्हां वटि पोढ़ो थो थिए ऐं तव्हां सां गॾु आहे, तव्हां वटि आहे, त तव्हां उन्हनि खे उफ़ तक न चओ ऐं उन्हनि जे लाइ दुआ कयो। ख़ुदा ताला दुआ करण बि सेखारी आहे, त उन्हनि जे लाइ दुआ कयो त ए अल्लाह तूं उन्हनि ते ईअं रहम कर जीअं हिननि मुंहिंजे बचपन में मूंखे रहमत सां पालियो आहे। सुभान अल्लाह। ख़ुदा ताला उन्हनि माउ पीउ जंहिंजी असां ॻाल्हि करे रहिया आहियूं, उन्हनि पेरेंट्स जे लाइ ख़ुदा ताला दुआ करण बि असांखे सेखारी आहे। दीन इस्लाम जी रोशनी में नज़र इहो अचे थो त रब करीम खां पोइ कंहिंजो हक़ आहे त उहो वालिदैन जो आहे। दीन इस्लाम में हदीस मुबारकनि जी रोशनी में असांखे इहो ॿुधायो वञे थो त वालिदैन तव्हांजी जन्नत बि आहिनि ऐं अलाह साईं रहम करे पर तव्हांजी दोज़ख बि आहिनि। जन्नत कीअं आहिनि? जेकॾहिं तव्हां उन्हनि सां सुठो सलूक रखो था, उन्हनि जा फरमान बरदार आहियो, त उहा तव्हांजी जन्नत आहिनि। पर जेकॾहिं तव्हां उन्हनि औलादुनि मां आहियो जेके नाफ़रमान औलादूं आहिनि, त उहे वालिदैन तव्हांजी दोज़ख आहिनि। अॼु मुआशिरे जे हर घर में जॾहिं मां ॾिसां थी, चाहे ऐं हिते कंहिं अमीरी ग़रीबी जो को क्राइटेरिया न आहे, हर घर में ऑलमोस्ट हर घर में वालिदैन सां बुरो सलूक, बुरो रवैयो, ज़बान दराज़ी, इहे सभु शयूं नज़र अचनि थियूं। छो अॼु असां पंहिंजे दीन इस्लाम जी उन्हनि टीचिंग्स खे विसरी विया आहियूं जेके असांखे सेखारियूं वियूं आहिनि। वालिदैन जी तरफ़ हिकु हदीस मुबारक जी रोशनी में वालिदैन जी तरफ़ अगरि तव्हां मुहबत सां ॾिसो था त उहो बि ईमान आहे। ऐं वरी किस्सो इते ख़तमु नथो थिए। वालिदैन जी बिल्कुलु इज़त फ़र्ज़ु आहे। वालिदैन जा हुकूक जॻह जॻह ते असांखे ॿुधाया विया आहिनि। क़ुरान पाक में डिफरेंट जॻहुनि ते असांखे हुकुम थियल आहे, पर उन सां गॾोगॾु औलाद जा हुकूक बि आहिनि। असां वालिदैन जे लाइ शायदि जज़्बातियत में अची खोड़ सारियूं शयूं असां ॻाल्हाए वेंदा आहियूं, वालिदैन जे लाइ खोड़ सारा बयान असां करे वेंदा आहियूं, खोड़ सारियूं असां ताक़ीदूं करे रहिया हूंदा आहियूं, पर औलाद जे लाइ ख़बर न आहे छो असां न ॻाल्हाए सघंदा आहियूं। जीअं वालिदैन जा हक़ आहिनि, उअं ई मुंहिंजे दीन में हर माण्हू जो हक़ आहे ऐं औलाद जो बि हक़ आहे। उहो औलाद जंहिंखे अॼु असां टाइम नथा ॾेई सघूं, जंहिंखे असां तरबियत जे लाइ असां वटि वक़्तु न आहे। अॼु असां वटि किंडरगार्टन सिस्टम स्टार्ट थी वियो आहे, प्री स्कूल सिस्टम स्टार्ट थी वियो आहे। ॿारु नंढड़ो आहे, ॿारु 1.5 साल जो आहे, 2 सालनि जो आहे, असां उन्हनि खे स्कूल छॾे अचूं था छो त असां वटि टाइम कोन्हे। मां तमामु उन्हनि औरतुनि जी इज़त कयां थी जेके वर्किंग लेडीज़ आहिनि, पर मूंखे लॻे थो जॾहिं ख़ुदा ताला हिकु माउ जो दर्जो कंहिंखे ॾिए थो त उहे तमामु ताक़तुनि सां गॾु ॾिए थो, ऐं तॾहिं ई माउ जे पेरनि जे हेठां जन्नत ख़ुदा ताला रखी आहे। ऐं वरी जॾहिं औलाद जे हक़नि जी ॻाल्हि अचे थी, उन रिश्ते जी ॻाल्हि अचे थी जेका पेरेंट्स जो पंहिंजी औलाद सां हूंदो आहे, त उन में दीन इस्लाम जी रोशनी में मूंखे नज़र अचे थो त दीन इस्लाम त 7 सालनि ताईं उन ॿार ते नमाज़ बि फ़र्ज़ु कोन कई आहे, ऐं असां उन ते फ़र्ज़ु करे छॾियो आहे त तव्हांखे 1.5 साल में 2 सालनि में स्कूल वञिणो आहे। शायदि हींअर हिकु वॾो स्कूलिंग सिस्टम आहे जेको मुंहिंजी ॻाल्हि सां
इख़्तिलाफ़ कंदो, पर हक़ीक़त इहा ई आहे। जिथे असांखे नमाज़ फ़र्ज़ु नज़र नथी अचे उते असां उन ते इल्मु फ़र्ज़ु करे था छॾियूं। इल्मु बेशक फ़र्ज़ु आहे, पर उनजी हिकु उमिरि आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।